तीन senses. टे कहिड़ा टे ॿुधाए. दादो सुतो ना आहे. ॾाढो सुठो. It's I think has mistakes, and I didn't do all the tenses. I think I did only. Okay. Just say the sentence what you want to say. Muke samuda dado varunda ahe. Ma be tha me peda thi aya. Ina kare muke tharararu dado varundo ahe. मूंखे समुंड ॾाढो वणंदो आहे. पहिरियों सेंटेंस कोन तुंहिंजो. इन करे मूंखे थरारू ॾाढो वणंदो आहे. What is that second word? इन करे मूंखे ठाहिणो. ठाहिण. Swim. Swim. ओ तरण. ओ तरण. तरण. इन करे मूंखे तरण ॾाढो वणंदो आहे. Very good. तरण. And the second word of the second sentence, I wanted to say island. Island. Beta, no. Bet या टापू. Bet is good word for island. Bet. बेटू में पैदा थी आया. इन करे मां बेट ते पैदा थी आहियां. Very good. Tamam suno. See, this you explain your personal feelings and what you want to say in Sindhi. Exactly, that's what I want to encourage. What applies to you, your personal case, very, very nicely said. ठीक है, very well tried. हाँ, सोनू तू बुधाए. मां कॉलेज में मास्टर आया. हींअर हफ्ते सभिनी स्टूडेंट जी ग्रेडिंग थींदी. हिननि जे लाइ मूंखे हींअर ॾाढो कम करणो आहे. कम घणो आहे. हाँ, ॾाढो सुठो. This applies to your case. Very good. ॿियो केरु आहे? तू ॿुधाए. मुंहिंजो पोट 1 साल जो आहे. हुन सां मूंखे रांदि करणो जो ॾाढो मज़ो अचे थो. रांदि करण में ॾाढो मज़ो अचे थो. जॾहिं तव्हां टेनिसी अचो तॾहिं असीं गॾिजी खाईंदासीं, पीअंदासीं, ॻाल्हाईंदासीं. ॾाढो सुठो. Very good. हींअर कोविड जी लाइ सभिनी खे हिक ॿिए सां परे ज़रूर रहणो आहे. अरे वाह. करेक्ट. मुंहिंजी जोई अंजलि प्रोफेसर मलकानी जी पोती आहे. RM Malkani. MU. What's your? MU Malkani. MU Malkani. अच्छा, उन्हें जी पोती आहे. हाँ. अरे वाह. हेतरा सेंटेंसेस बुधाएगा. वंडरफुल. सोनू. हाँ. They didn't ask you for an essay. No. This is how once you start explaining Sindhi ache thi, tapo you want to say things that you want to say, which is good. हाँ, रक्षा तुझो वारो है. अच्छा. मुंहिंजो नालो रक्षा आहे. मूंखे 2 भाउर आहिनि. हुननि जो नालो रतन ऐं सोनू आहे. वॾो रतन आहे, नंढो सोनू आहे. सोनू आहे. ॿई मुखां वॾा आहिनि. ॿई मुखिया वॾा आहिनि. मुखां ॿई मुखां वॾा आहिनि. ॿई मुखां वॾा आहिनि.
ॿई मुख वॾा आहिनि। Very good. ॿई मूंखे चिरंदा आहिनि। चेराईंदा आहिनि. चिरंदा आहिनि ॿई। चेराईंदा आहिनि. Very good. ॿई मूंखे सुठी सलाह ऐं समझ ॾींदा आहिनि। सुठी सलाह समझ ॾींदा आहिनि. Very good. Don't stop, keep going. Beautiful. ॿई ही तव्हांजी सारा वेठी करेव. ॿई भाउर बस न्यू ईयर पे अचे गिफ्ट जो टाइम है ना. हा Okay. Okay, who is next one? ॿियो कंहिं कयो आहे? He has done the homework. ॿई भाउर मूंखां परे रहंदा आहिनि। परे रहंदा आहिनि. परे रहंदा आहिनि। परे रहंदा आहिनि. Very good. तमामु सुठो. सिंधीअ में ॿुधायो ई एतिरो, that is good. राकी, किशन, मोनिका, कविता, शालिनी। Mine's simple. हाँ, तूं ॿुधाए. Okay. Mom, ma utapio, ma achato, ar halato, ai ma chai pioto, अरे वाह। tu tiyar karo. तू तैयार कर. Very तू good. तैयार कर. Yeah, Kar. You are telling someone to get tea ready for you. Wait, say it again. I repeat it. Can you repeat it? He's trying to say something, and then in the end he says, "Get ready." हाँ, Yes. तू तैयार कर. माँ चाय पी, तू तैयार कर. No, say These it are the again. words. These are the words we probably use the most at home. So, so I said, Mom, ma utapio, हाँ, ma achato, gar halato, ai ma chai pianto, tu tiyar kar. मूंखे चाय खपे. Okay, chai kape. मूंखे चाय खपे। हाँ। खपे. I want tea. तू मुझे लाए चाय तैयार कर. माँ अचां. Okay. माँ अचां पियो. I am on my way. Ma achapio. माँ अचां पियो. तू मुझे लाए चाय तैयार कर. Wonderful. Very good. Okay, who else is there? Kishan? हरिओम। जय झूलेलाल, कीअं आहियो? जय झूलेलाल. ॿुधायो. तव्हां कहिड़ा सेंटेंस तैयार कया आहिनि? अरे दिमाग़ मां तैयार थो कयां। त मां हींअर कुर्सी में वेठो आहियां। हाँ. पुठीअ में मुख वेठो खां पोइ क्लास खां पोइ उथी करे रंधिणे में वञी करे खाधो ठाहिणो पवंदो। अरे वाह। ऐं खाधो ठाहिण खां पोइ खाधो खाईंदुसि। Very good. very good. बस इहो ई आहे, ॿियो कुझु? ठीक है. And you can also say, if you have to share by what you have planned to do, कहिड़ो खाधो खाईंदे या छा कंदे, छो जो अॼु तव्हांखे असीं भाॼियुनि जा नाला ऐं सिंधी फूड उन्हनि जे बारे में थोरो डिस्कस कंदासीं. पर हींअर ॿियो कंहिंजे सिटूं तैयार कयूं हुजनि त प्लीज शेयर विथ अस so that I can continue with the class. Mark, try kya, uncle? I want you हाँ. to see my grammar, please. हाँ. May I? हाँ, go ahead. Okay. नंढे हूंदे मूंखे तरण जो ॾाढो शौक़ हुअसि। मूं हफ़्ते में 3 ॾींहं तरियसि। मां रोज़ पंधु करियां थी। अॼु अधु कलाक जो पंधु कयमि ऐं सुभाणे 1 कलाक जो पंधु कंदसि। अरे वाह। मां योगा बि सिखां थी। ॾाढो सुठो. अरे वाह। Ah, very good. शालिनी, good. Very good, Shalini. ये जेके different activities that are important to you in your life, जे बारे में जे सिंधीअ में ॻाल्हाए सघो, so that is perfect. That's how you learn to speak Sindhi. हाणे जेके तो सभु मां ते रखियो आहे न, try to make some sentences with मूंखे, मुंहिंजो. हिकिड़ो आहे मां, ॿियो आहे मूंखे. बुख लॻी आहे, जीअं हुन चयो मूंखे चांहि खपे. वरी मुंहिंजो,
मुंहिंजो भाउ मूंखे टेनेसी में रहंदो आहे। त इहे जेके डिफरेंट फर्स्ट पर्सन मां मुंहिंजो मूंखे ये अखर कमाइण सां नवां सेंटेंस ठहंदा वेंदा। Okay, got it. Thank you. ठीक है? Anybody else wants to share? Rashmi, अचु ॿुधाए। मां पाठशाला वेंदी आहियां। Good. मूं ॿारनि खे पढ़ायो। मूंखे सुठो लॻंदो आहे। मुंहिंजी पाठशाला घर जे पासे में आहे। Such मूंखे सुठो लॻंदो आहे छा? ॿुधाए। मूंखे सुठो लॻंदो आहे पाठशाला वञणु। Vanyan. वञणु, Very हा। मूंखे पाठशाला वञणु सुठो लॻंदो आहे। good. मूंखे पाठशाला वञणु ठीकु आहे। सुठो लॻंदो आहे। वेरी गुड। मूंखे सुठो लॻंदो आहे सभु कुझु अची वेंदो हुन में। मूंखे खाधो सुठो लॻंदो आहे, घुमणु सुठो लॻंदो आहे, पंधु करणु। But you have to describe what activity you like best. मूंखे क्लास में पढ़णु सुठो लॻंदो आहे। मूंखे स्कूल वञणु सुठो लॻंदो आहे। मूंखे डोड़णु सुठो लॻंदो आहे। मूंखे पाठशाला सुठो लॻंदो आहे। पाठशाला में वञणु। Vanyan. पाठशाला में वञणु। Go to school, class, मूंखे सुठो लॻंदो आहे। जी। Neeta and Nina, you want to share some sentences? Okay, असां practice न कयो पर हाणे try था कयूं, कोशिश था कयूं। कल रात जो असांजा दोस्त आया घर जे ॿाहिरां, backyard, घर जे ॿाहिरि ऐं असां बाहि नंढी बाहि हुई, बाहि जे अॻियां वेहूं पिया छाकाणि थधि हुई ऐं खिल मस्ती कईसीं। अॼु सुबुह जो मां ऐं मुंहिंजी भेण खाधो पिया ठाहियूं छाकाणि हिकु ॿिनि हफ़्तनि में मूंखे ॿार ॼमंदो। Nice. करे खाधो ठाहियूं पिया ऐं फ्रीज़र में विझंदासीं। अच्छा, Suठो। very good. हिंदीअ में फ्रीज़र कीअं चइबो आहे? Freezer है। Yeah. Works like computer is computer, car is car. Freezer. Freezer is ठीक है। सिंधी कीअं चइबो आहे भाई like I'm pregnant? मां पेट सां आहियां। मां पेट सां आहियां। पेट सां आहियां या मूंखे ॿिनि हफ़्तनि खां पोइ ॿार ॼमणो आहे। ॼमणो आहे। असीं खाधो ठाहे फ्रीज़र में फ्रिज में रखंदा पिया वञूं। हा ईअं। Very good. Personal thoughts, actions, important things that you can explain in Sindhi. That's beautiful. तमाम सुठो। हलो, एमी तो कुछ चवणो है? Yeah, I have some sentences. They're a little bit simple, but okay. तू सिंधी में चओ इहो। Yeah, मूंखे निंड पे अचे। निंड पे ही अचे। Yeah, and मां अचां थी। मां तरियल पटाटा खाई थी। खां थी। तरियल पटाटा खां थी। And then मूंखे नचणु वणंदो आहे। I like to dance. ॾाढो सुठो। Very good. मूंखे मां ये ॿ अखर तो कमांदा। मूंखे ऐं मां मुंहिंजो बि चई सघी थी। Try to make a sentence with मुंहिंजो। ठीक है? मुंहिंजो घर किथे आहे, समझे? मुंहिंजी ऑफिस किथे आहे, मुंहिंजो भाउ कहिड़ो आहे, उनजो नालो छा आहे। That use different मां, मूं, मुंहिंजो, मूंखे for different tenses. ठीक है? Tenses जी कहिड़ा चयासीं? थो, थी, which is present indicative. ॿियो continuous, पेई, पियो। पोइ future, कंदुसि, कंदसि। ऐं past, कयो, कयुमि। एक्शंस। ठीक है? हाणे प्रिया तो के कुछ ॿुधाइणो है?
मुंहिंजो नालो प्रिया आहे, मां न्यूयॉर्क में रहंदी आहियां। मूंखे शौक़ु आहे खाधो रधण जे लाइ। मां साई भाॼी ठाहींदी आहियां। मां सिंधी कढ़ी ठाहींदी आहियां। What else? That's it. सुठो। Very good, very good. मूंखे शौक़ु आहे, मां ठाहींदी आहियां, मां हिते रहंदी आहियां। Very good. Different actions related to your interest. ठीक है, ॿियो केरु थो ॿुधाइण चाहे? कविता, मोनिका, ठीक है, जे न तैयार कयो अथव त तैयार कजो। हाणे असीं अॻियां था वधूं। उन ॾींहुं असां लेसन नंबर 3 में 10 ताईं पतम तूं इहो लेसन नंबर 3A जो पेज ॾेखार। वर्ब 3A वर्ब जो वर्ब Probably uncle मूंखे वो पेज कोन आहे, मां ॾिसां पियो हिकु मिंट तव्हांजे ईमेल में अचो। तव्हां सोनिया ऐं एंड्रयू खां कोन पुछो कुझु? तंहिं विच में जे ॿुधाए सघो त तव्हां ॿुधायो। एंड्रयू तो वटि के आहिनि सिंधी सिटूं ॿुधाइण जे लाइ? जय झूलेलाल। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे, मुंहिंजी जोए सोनिया है। मुझे काफी खपे, मूंखे काफी खपे और no, I forgot. मूंखे काफी खपे पर सोनिया ठाहे नथी। This is what you wanted to say. मूंखे काफी खपे पर केरु ठाहींदो। ॿियो कुझु? Your turn. मुंहिंजो नालो सोनिया आहे। मुंहिंजो मुड़ुस आहे। मुंहिंजो मुड़ुस अधु सिंधी अधु अमेरिकन आहे। मुंहिंजो सहुरो सिंधी आहे ऐं मुंहिंजी ससु अमेरिकन आहे। तंहिंजे करे असीं ॾाढो कोशिश था कयां, मां ॾाढी कोशिश थी कयां हिनखे सिंधी सिखाइण जी। ॾाढो सुठो। तमामु सुठो। एंड्रयू, keep it up. He wrote a thesis on Sindhi. Wow. जे तूं अंग्रेजी में लिखी सघीं थो त हाणे उनखे सिंधीअ में रोमनाइज़ सिंधी में थोरो उनखे सिंधीअ में बयान कर। ठीक है? मैं थीसिस लिखियो। तो उनखे हाणे सिंधीअ में लिखण शुरू कर। Your own thoughts, all your sentences which are important to you, which are connected with your feelings, express those in Sindhi language. That is what learning to speak Sindhi is. मां तव्हांखे केतिरा sentences ॿुधाईंदुसि पर they may not mean anything to you. तई पंहिंजियूं personal life activities, likings, dislikings and experiences उन्हनि खे सिंधीअ में बयान कयो। Express yourself in Sindhi. ठीक है? Uncle, मूं वटि हू verbs जो lesson कोन आहे। I just have the pronouns जो lesson and I have genders and relationships and parts of body and fruits and everything. हाँ, त तूं हीअं कर, मां हिन खे हितां ई थो करायां लेसन मां। ही मूं तव्हांखे मोकिलियो हो, तव्हां प्रिंट कयो हूंदो। लेसन 3A
3a जंहिंमें verbs आहिनि असां इहो 10 ताईं कयो हो लास्ट टाइम 10 करो हो ॻाइण टू सिंग मां ॻायां थो मां ॻायां थी मां ॻायां थो मां ॻायां थी was present indicative पोइ मां ॻायां पेई मां ॻायां पियो that is present continuous मां ॻायां पियो मां ॻायां पेई ऐं future is मां ॻाईंदुसि या मां ॻाईंदसि masculine feminine मां ॻाईंदुसि या मां ॻाईंदसि ऐं हुन में past tense कहिड़ो हो मूं ॻायो both for feminine and masculine is same मूं ॻायो हाणे मूं तव्हांखे चयो त लास्ट टाइम past tense में many times it is same for both the genders masculine or feminine why it is so because मां ॻाईंदुसि फ्यूचर जे लाइ चयो मूं चयो मां ॻाईंदुसि या मां ॻाईंदसि पर when it came to past मूं ॻायो which is good for both male and female the reason is this if you try to connect the two things मूं ॻायो मां ॻाईंदसि मां ॻाईंदुसि so when it comes with मूं the verb becomes same for each gender मूं ॻायो मूं खाधो मूं नचो पर मां खाईंदसि मां नचंदसि मां ॻाईंदसि मां डोड़ंदसि मां सां gender shows in the verb पर मूं सां past tense जेको आहे is same for both genders that is why I thought I will bring it to your attention now this was in 10th हाणे हलो था 11th में डोरण to run मां डोरां थो मां डोरां थी छोकिरियूं छा चवंदियूं मां डोरां थी छोकरा चवंदा मां डोरां थो कंटिन्यूअस में थींदो मां डोरां पेई ऐं छोकिरो चवंदो मां डोरां पियो आई एम रनिंग मां डोरां पेई मां डोरां पियो फ्यूचर टेंस मां डोरंदुसि एंड फेमिनाइन चवंदी मां डोरंदसि दुसि ऐं दसि मां डोरंदसि हाणे when it comes to the past tense मूं डोरियो हाणे मूं डोरियो is common for both because it comes with मूं डोरियो but if you want to use it with ma then it will become again gender based ma डोरियुस मां डोरियस पर जे मूं चवंदा न त मूं डोरियो which is common for both genders so I am bringing this subtlety to your attention the past tense mein the verb remains same for both genders when it is connected with mu my mu is same for I ma and mu पर I में रुगो हिकिड़ो I थींदो आहे सिंधीअ में मां ऐं मूं आहे मां डोरियुसि मां डोरियसि मूं डोरियो
Mu doryo for both genders. You saw this variation? Next. Rand Karan. Line number 12. Rand Karan mana to play game. Game ke chabo Rand. Karan. Game ke chabo Rand. Rand Karan to play game. Rand Karan. Ma Rand kaya tho. Ma Rand kaya thi. ठीक है मां रांद कया थो मां रांद कया थी कंटिन्यूअस में मां रांद करया प्यो मां रांद कया पेई आई एम प्लेइंग मां रांद कया पेई फ्यूचर मां रांद कंदुस मां रांद कंदस कंदुस मैस्कुलाइन कंदस फेमिनाइन मां रांद कंदस मां डोरंदस मां तरंदस मां खाईंदस मां ॻाल्हाईंदस छोकिरो छा चवंदो मां रांद कंदुस मां तरंदुस मां ॻाल्हाईंदुस मां डोरंदुस the dus and das. If that is clear to you, you will use it correctly, the verb, as applies to the gender. And in past tense में क्या है? Mu rand kai. Mu rand kai applies to both the genders because it is mu. Mu rand kai. पर मां रांद कयम मां रांद कयम कयम and kayam if you use with ma mu rand kai past tense applies to both the genders. Slide number 13 dance. To dance is nachan. Ma nacha tho, ma nacha thi. Ma nacha tho, ma nacha thi. Ma nacha pei. Ma nacha pyo. I am dancing. Continuous. Present continuous. Ma nacha pyo, ma nacha pei. Future. Ma nachandus, ma nachandas. Dus, das. Correct? Ma nachandus, ma nachandas. Past tense में mu nacho. Mu, nacho, both common again. Gender based. One sentence, mu nacho. Whether Amy says it or Sonu says it. Mu nacho. But the ma nachus, ma nachas. If you say ma, mu nacho. But ma. तो एमी चौंदी मां नचस सोनू चौंदो या किशन चौंदो मां नचुस सोनिया चौंदी मां नचस एंड्रू चौंदो मां नचुस तो बेसिकली अगेन आई एम ब्रिंगिंग द सेम थिंग अगेन एंड अगेन एंड अगेन शुरू में जेको असां कयो न रूल्स अबाउट जेंडर ओ ऐं ए O and E. Chokro, chokri. Uttu, utt. The O principle tangi yaad rakhno hai how to conjugate the verb as applies to the gender. All these examples are
very simple in every tense. Karo tense huje. Present indicative aaye, continuous aaye, future aaye या past tense aaye. सबनी में gender conjugation applies. ठीक है? हिकिड़ो दफ़ो इहो तव्हांखे ख़्याल में अची वियो हली that you won't even have to think twice. According to your gender, you will use that. Ma nachandas, ma dorandas, ma khaindas, ma tarandas, ma othandas, ma vehandas, ma nachandas. And chokra chanda, ma nachandus, ma dorandus, ma khaindus, ma vehandus, ma piandus, ma likhandus, ma parandus. Correct? It's a tamam simple application है. तंहिंखां पोइ है सुम्हण, to sleep. मां सुम्हां थो, मां सुम्हां थी. Present indicative. Continuous में मां सुम्हां पियो, मां सुम्हां पेई. I am sleeping. Future में मां सुमंदुस, मां सुमंदस. And past tense में मूं सुम्हियो या मां सुम्युस, मां सुम्यस. मूं सुम्हियो, I slept. पर मां सुम्युस या मां सुम्यस. O and A. Correct? Everybody with me? What is the English translation of present indicative? What is how is that translated in English? Hane, this is something I had discussed. Maybe you missed that class. Tho and thi. They are peculiar to Sindhi language, do not exist in any other language. It is an intent under the present tense which happens before it becomes present continuous. The example that I have given in the past, which I'll repeat now, supposing your son or daughter, they are working on their computer in the class, in their bedroom, they are studying, and Sonia is ready with the dinner. She shouts and says, Ram, या Sham, whatever the name, Achu mani tyaar hai. And what he hears, dinner is ready. So he jawab thode, ha mummy ma acha tho. What he does, he closes his laptop and book, ma acha tho. He's putting the things away, and hikre minta khan po manas vari sadu kayo. Ram, khado thado thode kithe? And he was already coming down the stairs. On the way, he says, Mummy ma acha pyo. I'm on the way. Ma acha pyo. The first one was ma acha tho. Ma acha pyo. The tho is present indicative. That does not exist in English. And tho and thi is a conjugation of the verb. Instead of changing the verb, tho and thi is a conjugation. Applies as a gender. Ma acha tho ya ma acha thi. And this is the beauty of Sindhi language. Achan, to come, with gender becomes acha tho, acha thi. It does not exist in English. Isn't it, Uncle, isn't it ma achato or achati? Isn't that I will come? And then mami me achapyo is I am coming? No, No? Kavita, listen. I will come is ma indus. Oh yeah, okay. Laganda, ma vicha mein aaya, later je vicha mein. I cannot get up. Mummy ma 5 minute mein indus. Muke minute laganda. But moment
you heard to come for the dinner, ha mummy ma chato. You are ready to comply. Ready to comply without alluding that you will do it later. Present indicative. Okay. It's the beauty of Sindhi language. Okay. Supposing you are in the middle of sentence, तो तू चाहती हाँ मम्मी माँ 5 मिनट में अचा थो 5 मिनट में अचा थो Oh. जब अचा थो माना you are going to follow through without further delay. मम्मी माँ अचा थो हाणे छा थींदो आहे घर ते ॿाहिरां बेल लॻंदी आहे अनिल ॾिस त दरवाज़े ते केरु आहे हा मम्मी मां ॾिसां थो फोन जी घंटी पई वॼे ॾिसजांइ त केरु आहे फोन ते हा मम्मी मां ॾिसां थो उन में there is no question of delay, no question of you are already doing it. You simply respond by saying I am here to act without delay as would apply to a future, and I have not yet done it, therefore it's not continuous. मां ॾिसां थो कोन चइबो कुर्सी तां उथण महिल मां ॾिसां थो केरु दर ते मां ॾिसां थो दर ते केरु ॾिसां थो माना you are ready to respond. ॾिसां थो दर ते केरु आहे who is ringing the bell. मां ॾिसां थो फोन ते केरु आहे 15 वारी सभु ईंदो ॿी घंटी लॻी दर ते अनिल कोन वेहा वेर आर यू चई मम्मी मां रस्ते ते आहियां न मां वञा पियो मां वञा पियो आई एम गोइंग ॿी घंटी लॻी सम्झ मां वञा पियो एंड्रू आई गॉट इट क्लियर टू यू नो Sweet. ओ अचां थी वञा थो वञा थी गॉट इट Uncle, one quick question about the past tense. Like in some cases, for example, it is kayo. I did means kayo, and in some, like for sleep, mu sumyas. So ma sumyas. Ma sumyas. Yes. Mu sumyo. But then I'm sorry, I don't see that on the sheet. Sumyo hite. I was explaining this to you because these are two variations of ma and mu. Some of these verbs have been related to mu, in which it is common for both the genders. Some of them I have shown in as applied to masculine and feminine. Ma, ma othyas, ma sumyas, ma nachas, mu nacho, mu uthyo, mu sumyo. Either is correct then? Both are correct. Okay. And Uncle, how do you say I am sleeping now? I know. Ma sumi pe hi aaya. Ma sumi pe hi aaya. Ma You can't say that. indicative ma sumi pe hi aaya. I am sleeping. Ma sumo piaya. Sumi. Sumi. Woman will say ma sumi pe hi aaya. Chokro chando ma sumyo pe ho aaya. Gender. Remember this. Pyo aaya, ma sumi pe aaya. Oh, why can't we just say ma sumi pei? No, that means Ma suma pe. Ma suma pei. That also you can say. Ma suma pe is while you are saying I am going to go to sleep now. Ma suma pe aane. Muke tang na kar. TV band kar ma suma pe. Par je phone achi ne ma sumi pe aaya. Tu chahe subhane phone kare. Ma sumi pe aaya. Got it. Already sleeping. No, don't wake me up. Don't disturb me. Ma suma pei. I am going to go to sleep now. Action has started. But you are already sleeping and the phone comes. Ma sumi pei hai just to subhane phone kare. Call me tomorrow. Ma, I am already sleeping. Ma sumi pei aaya. That action is complete. The action of going to sleep, right? Mas suma. Ma suma pei, ma sumyas, par ma sumi pei aaya. Ma sumi pei aaya. I am already sleeping. Or mu sumyo, right? And po mu ma sumyas. Kal raat yo ma
सुम्यस सुठी निंड आई, सुम्यस मूं सुम्यो रात को थकु लही वियो, मां सुम्यस थकु लही वियो। सॼी रात सुठी निंड आई, मां सुम्यस थकु लही वियो। I am feeling fresh. Good question, Purnima. And Shalini also good, because this is how you express what exactly is happening in the situation where you are. Ma sumati, ma sumi peyaya, ma sumyas, ma suma pei. सुमा पे मुखे न उथार जाए, तंग न कजाए, मां सुमा पे सुमी पे ही आया, सुभाणे चइजांइ अचे, अॼु न अचे। I'm already sleeping. सुमी पे ही आया। ठीक है, हाणे लेट्स गो टू नंबर 15, करण, टू डू, to do any action, करण। तो उन्हें में पहिरियों है मां करियां थो, मां करियां थी। I am going to do this action. मां करियां थो, मां करियां थी। मां दर खोलियां थो, मां दर खोलियां थी। मां फोन खणा थो, मां फोन खणा थी। These are all करण जा actions है ना, to do। मां करियां थो, मां करियां थी। तो मां करियां पियो, मां करियां पेई। I am doing it. मां करियां पियो, मां करियां पेई। पो मां कंदुस, मां कंदस। I will do. मां कंदुस, मां कंदस। तंहिंखां पोइ मूं कयो, मूं कयो। को बि कमु असाइन कयल हुजे तो ही कयो, खत पोस्ट कयो, हा मूं कयो। इनसे मां कयो also? मां कयो या मूं कयो is okay. मूं सां गॾु कयो is better. मूं कयो, मूं दर बंदि कयो, मूं खत पोस्ट कयो, मूं पाणी पीतो, मूं फोन कयो, मूं कयो। See, मूं ऐं कयो go together. मूं कयो। तंहिंखां पोइ नंबर 16, तरण। पूर्णिमा likes to swim, तरण। मां तरां थो, मां तरां थी। तरां पई। मां तरां पियो, मां तरां पेई। मां बीच ते थो वञा न, हाणे मूंखे डिस्टर्ब न कजां, मां वञी थो तरां, मां वञी थो तरां, मां तरां थो हाणे। Once in the water, मां तरां पियो। पोइ मां तरंदुसि, फ्यूचर में मां तरंदस। ऐं पास्ट टेंस में मां तरियसि, मां तरियुसि। मूं तरियो, मूं तरियो इज जेंडरलेस। मां तरियसि। पूर्णिमा छा चवंदी? मां बीच ते वियसि, मां तरियसि। किशन चवंदो मां तरियुसि, सोनू चवंदो मां तरियुसि। Yes, sir. तरियुसि। ऐं शालिनी चई सघे थी मूं तरियो। It applies to both of them. एंड्रू चवंदो मूं तरियो। तरियो, मूं तरियो। What do you say to disturb in Sindhi? To disturb. Yes. डिस्टर्ब करण माना खफे न कर या तंग न कर। तंग न कर, डिस्टर्ब न कर, खफे न कर। तंग माना परेशान थींदो आहे न, परेशान मत करो। हा
हाँ, डिस्टर्ब करण माना खफे न कर या help me with this, Deepa. What comes to your mind? Disturb your Sindhi akhar. I'll give you later on. खफे हाँ खफे न कर मूंखे तंग न कर मूंखे खफे न कर सीमा तो के चे तो disturb your सताइण तंग न कर सताए न खफे न कर सताइण वधीक तो लगे सताइण खफे ये सब गड यूज थींदा आहिनि There are different ways of expressing. Next word, I will stop at the 17. Halayan. To हिन में अखर है drive. हलायण. मां हलाया थो हलाया थी. मां साइकिल हलाया थो मां साइकिल हलाया थी. मां कार हलाया थो मां कार हलाया थी. मां हलाया पई मां कार हलाया पई. मां फोन ते कोन ॻाल्हाईंदसि. मां कार हलाया पियो फोन ते कोन ॻाल्हाईंदुसि. मां कार हलाईंदुसि. मां कार हलाईंदसि. पोइ मूं कार हलाई. Both for मूं कार हलाई is for both genders. मूं कार हलाई मूं कार मूं कार हलाई हलाइंदसि. हलाइंदसि. हला या पई हलाया थी. हला पई हलाया पई. हलाया पई. Supposing you have got a phone ringing, you are driving. मां कार हलाया पई. हींअर मां फोन कोन खणंदसि. मां कार हलाया पई. I am driving the car. I am not the phone. But halayan is not necessarily drive, right? It means to make. हलायण माना कुछ भी हलायो. ही जो अखर या मशीन हलायो. Make it happen. मशीन हलायो या हथ हलायो. It is a general verb. I gave example of car, but you can be applying it to any action that you are doing. Ma, you vacuum cleaner halaya pyo. Vacuum cleaner is also halaya pyo. Okay? Hey, Uncle, is when people say hello, like hello, let's go, is that kind of like, is that related to halaya or no? No. Oh, okay. Hello is a universal word which is in response to the incoming message or phone. Okay. It has become a norm. It has no meaning otherwise. It is just acknowledging receiving the call. Uncle, Excuse me, Uncle. Sorry. Hello, yeah, hello, honey, hello. Hello, hello, pya. Hello to hello. Hello to hello. Hello. That is telephone. Hello. Hello to hello. Hello means let's go together. Hello to hello. Let's go together. Hello to hello. Gadji hello. Hello gadji hello. Samdate da hello pandu karana. Hello to park mein hello. Hello to shopping te hello. Hello to movie te hello. Excuse me, Uncle. How would you say make it happen? Kare dekhar. Kare dekhar. Oh, different. Happen is make it is different. Okay. Kare dekhar. Kare dekhar. केर चेता ही तो तमाम सॉल्व है. मां तो के 1 मिनट में करे दिया चीज भला मुखे करे देखार. Somebody says I can do it in a minute. चो मुखे करे देखार. Then I will see myself, learn it. कई चो ना भाई गुरु जो कणा प्रसाद ठाइबो है. कणा प्रसाद ता के ठाइण ईंदो है. I am changing the subject. सोनू सुठो ठाहे. सुठो ठाइण ईंदो आहे. अच्छा. सुठो ठाहींदो आहे. मां 5 मिंट में ठाहींदो आहियां. 5 मिंट में थोड़ो कणा प्रसाद. पर छा आहे केर बिलीव कोन कंदो
पोइ चवंदो मूंखे ठाहे ॾेखार, चयो हल मां हीअं ठाहे ॾेखारियां, ठाहे ॾेखार 5 मिंट में कीअं थो ठहे, थोड़ी क्वांटिटी में 5 मिंट में ठही वेंदो आहे, सुठो ठहंदो आहे। हाणे at this point I will stop here because we are talking about lovely food. अॼु तव्हांखे जेको मूंखे लेसन कराइणो हो 15 हू तव्हांखे हींअर बीहारियो हलाइण ते 17 ते बीठासीं। We'll continue from 17. पर before I discontinue this lesson, again I am telling you, all of you, those who did and those who did not, 4 sentences पंहिंजे लाइफ जा जेके तव्हांखे इम्पोर्टेंट हुजनि, indicative, continuous, past, future, मां, मूं, मुंहिंजो, मूंखे. Use those pronouns, nouns, and create those sentences. Take out what you feel, what you want to do, what your activities are, what is important to you. सिंधीअ में इहो ज़रूर कयो। Uncle, for future tense, for inanimate for objects, suppose I want to say, when the class gets, because this is true, when the class gets over, I'm going to make sai bhaji. So would I say jadi class khatam? Jadi class puro thindo, puro thindo, ta une kha po ma vani kitchen mein sai bhaji ठाहींदस. Thindo. Okay, so that's for Class puro thindo. Jadi class puro thindo, po vaji ma kitchen mein sai bhaji ठाहींदस. तो चवंदो po ma vani पंहिंजा पेपर्स चेक कंदुसि, स्टूडेंट्स आहिनि, पोइ पूर्णिमा चवंदी पोइ मां वञी पंहिंजे स्टूडेंट्स खे योगा सेखारींदसि, नीना चवंदी पोइ मां वञी पंहिंजे फ्रीज़र में भाॼियूं संभाले रखंदसि। Uncle, how do you say from, like if I'm going from someplace? हाँ, मां समझी चुकियो, मां वॾे आइलैंड तां नंढे आइलैंड ते फेरी में वञा थी। ते मां फ्रीमॉन्ट मां सैनोज़े वञा थो। फ्रीमॉन्ट मां फ्रीमॉन्ट मां सैनोज़े वञा थो। मां फ्रीमॉन्ट मां सैन फ्रांसिस्को वञा थो। मां न्यूयॉर्क वञा थी। Can I say some new sentence? Naya Salome Hawaii te Goa Vandas. नए साल में हवाई घुमण वेंदस। हाँ, नए में हवाई घुमण वेंदस। घुमण माना for a trip, visiting. नए साल में हवाई घुमण वेंदस या वेंदु। So if I'm moving, then Hawaii. मां हवाई छॾींदस। मां हवाई छॾींदस। If you are leaving Hawaii for good or if you are leaving for trip, मां नए साल में हवाई छॾींदस। छॾींदस। ठीक है? For that Sai Bhaji sentence, sorry, can I ask a question? Sai Bhaji? That's the one where I forgot your name, sorry. Priya. Kinda? Priya? But what's the difference between Sai Bhaji Thaindas and Sai Bhaji Thainam? नीता, तो जेको सवाल पुछो है ना, इन ते मूं अॻ में तव्हांखे एक्सप्लेन कयो हो त सिंध में there was different dialect, regions, लरी, हिते थरी, शिकारपुर, हिते बलोची, हेठ कच्छी, ये 5-6 डायलेक्ट्स हूंदियूं हुयूं। त जॾहिं यूनिवर्सिटी में एजुकेशनलिस्ट गॾु थिया त
So उन्होंने चयो तो all these are correct expressions, but we have to adopt only one in which the books will be written and students will be taught, and university education will be based on that one. So dam, das, ये जेके different iron versions, they are all correct as spoken in those regions, but because we are studying in the educational system, I would like you to all stay with one only. Doesn't matter, it may not be common in your region that was spoken, but for learning purpose, let us all learn the common denominator. The je mukhe hinja 6 versions ne likhna paunda. I can write only one version. Kandus kandas. Kandus kandas. Kandum kandam and bya ghani versions thi sagan tha. Those may be correct for the regions. Right. I'm saying they are not correct. We will stay with only one version that is taught in the university. Are written in this. All our literature books are written in this particular dialect, which has become a standard Sindhi dialect. So Thaindam is not conditional in the sense that Jakara dal milandi tapo saibaji Thaindam. Thaindum is Thaindus. Thaindum is a version of Thaindus. Ma Thaindus, ma Khaindus, ma Gumandus. You can say the same thing. Ma Thaindum, ma Khaindum, ma Gumandum. But that is a particular dialect. Correct. Sahi. So we will Andrew, good you brought up this question. But once again, as I say, is that in order that we are all on the common denominator, that we will stay with the language which has been standardized for educational system. Universities mein, colleges mein, literature mein, only that particular pronunciation has been. But if there is a poet, poet has the freedom to choose. You know, poetry may, they are always free. They can choose the dialects and put anything, and that poetry you may find in the literature also. That does not mean that poet was wrong. Poets have got the freedom. They have got the license to express the way they want to do it. But as a student, as a writer, if you are writing an essay or you are writing a sentence, we are bound by the laws of educational system to stay with those particular pronunciations. Uncle, I had a quick question, but just a really quick. Have you heard of a language called Memoni? Memoni? Because I heard people speak it. It sounds a little Hindi. Yeah, Memoni. Where is that from? Ha, Memon thina hai. They are all the different communities who settled in Sindh. Oh, okay. It was a gateway for 1500 years. People came, invaded, went back, some settled down, they stayed there. The Sindh became like a melting pot of more than 1500 years of all types of cultures coming and settling there. Some of them looted and went back. Others stayed back. Alexander Janiayo, he died. Some of his soldiers stayed back. They did not go back to their country. The Chai Sindhu mein you will find Memons are there. Memon, Kachis are there. Parsis are there. Parsi, Saban, All Karachi. people are there. But sabni chako, sabni Sindhi adopt kai. That's the beauty of Sindh. Sindh did not go and conquer any other part of the world. People came and settled in Sindh because it was a flourishing economy due to the Sindhu River. People came and some looted and went back. Others who stayed there, they amalgamated. They adopted Sindhi as their language. But those Sindhi languages spoken by particular groups or particular time of
history, when they came and settled down, they applied their own dialects into that. So Sindhi became like the mainstay with 6 or 7 different dialects spoken north, south. Actual Sindhi language, 70% is Sanskrit, 15% is Dravidian language, which is spoken in South India. 10% is Persian and Arabic. 5% is English and other European languages. That is the amalgam of Sindhi. It's a very rich language. इन्हें करे असां के जेके special sounds and they don't exist in other countries. असां वटि आहिनि उहे. ड, ब, ग, ng, many people they cannot even pronounce it, but असां वटि आहिनि. So you may know all dialects, which is good for you, but for purpose of our writing, reading and learning, we will stay with one so that we are all on the same. Kishan, did you get your answer? Kishan, yes sir, thank you very much. Okay. हाँ मैं वडी दादी मेहरबानी. एक बियो सवाल है. How do you say to fry? तरण. फ्राई करण ने के तरण चइबो है. मां पकोड़ा तरिया पियो. पूरा तरींदुस. हाँ त ही तरण ऐं ॿियो तरण ॿई साॻी ॻाल्हि थी वई. ॿई साॻी ॻाल्हि. तरण. Swimming and frying is the same thing. तरण वञे थी. किचन में पकोड़ा Yeah, I तरी. thought that was swimming. Yes, swimming and frying is the same thing. So whether you swim or you fry, it's the same thing. Yes, pakora is swimming in the oil. Yes, yes. Fry karan is taran. So it's that's an anomaly, but that is accepted. Exactly. ताके lesson number 15. तेल में तरिया थे. तेल में पकोड़ा तरजन प्या. हाँ. घी गरम कर. कच्चे घी में न पत्थर पकोड़ा तरजन दे कोना. कच्चा तरजन गरम कर. जॾहिं घी मां मथां वेपर्स निकरण शुरू थियनि बाफ तॾहिं तयार आहे. न त घी में पकोड़ा न तर. I don't know. दरिया में तर. दादा तेली खाना. Uncle does not know, but I know a lot of cooking. In fact, my wife's complaint is that you try to tell me do all these things. मूंखे त ख़बर कोन हुई. मां चवंदो आहियां दम ॾे पछाड़ी में. Don't serve the food दम. हाणे तव्हां सम्झो दम ॾियण छा थींदो आहे. When anything is prepared, cooked, what we do in Sindhi food, at a low fire, cover it up so that it सिझण थींदो आहे न थोड़ी देर बाहि ते त उन में जेको आहे टेंडरनेस ईंदी आहे. फ्लेवर निकिरंदो आहे. और नॉन वेजिटेरियन फूड इट बिकम्स टेंडर. उहा टेंडरनेस जेका ईंदी दैट एंड द घी मथां तरी ईंदो आहे. Flavor and taste to the food which you cannot explain in any language. So it's खाधो ऐं कचो खाधो मूंखे एकदम खबर पवंदी. 80% कुक्ड हुजे. Wow. ऐं जे दमियल न हुजे त. बिरयानी के दम ॾिबो आहे. बिरयानी के दम ॾिना त उन जो फ्लेवर ईंदो. So it's not slow cooking, like slow cooking tiwa. Yeah, the low flame. Cooking is normal. 80% cooked food is good. Yeah. But it is not ready to serve. मां चवंदो आहियां देगरो लाहिण is an art. Right. Bring it down from the fire is an art. Oh, so is that resting, as the chefs call it? Yes. Perfectly cooked. माना देगरो लाहिण. बराबर टेंडर हुजे, रस बराबर बीठी है ऐं सिझो है चङी तरह. तो उन में जेके जूसेस थींदियूं आहिनि they bring out the maximum taste. ऐं सिंधी फूड जो इहो ई मज़ो आहे.
Uncle, you know a lot. Your mother must have taught you very well. My mother did not teach me, but I was observant. I was observant. As a child, in our joint family, we used to have kitchen mein cook sundawa. But I used to see my aunt, who was in charge of the kitchen. She used to go at the last 15 minutes before the service. She will go and check everything. As a child, 7-8 years old, I used to watch that what if she is telling that cook who has been working, the food is not ready to serve because these things are missing. And she used to do it. And when I realized that there was the technique of Degro Kiye Laheje to bring it to the perfect taste. अजकल त दस्ते जो दम केर थो ॾे जे शालनी कंदी साई भाजी साई भाजी भाजी के मेर वो है ना, वो आर्ट है blend, that is an art. Over blended, finished. वो मुंहिंजो मुड़ुस कंदो आहे Blended. वो मुंहिंजो मुड़ुस कंदो आहे हुनखे ये चणनि जी दाल मंदिरो सां नज़र न अचे मंदिरे सां. मंदिरे सां Sometimes my wife uses the electric beater. No. Everything gets squished completely. चटनी थी गई. साई भाजी थोड़ी ये चटनी है. हाँ सही. मंदिरे साई भाजी. There should be texture. You can feel it. Yes. Over textured. It has to be properly textured. We are all coming to California, Uncle. अचो असीं तव्हांखे खाराईंदासीं. हाणे तव्हांखे दीपा आंटी ॾेखारींदी भाॼियूं वेजिटेबल्स उन्हनि जा नाला ऐं तंहिंखां पोइ तव्हांखे मां हिकिड़ी ॾेखारींदुसि गौतम वीडियो ॾेखारजनि इंडियन सिंधी डिशेस. अरे वाह. ऐं तंहिंखां पोइ एवरीबडी हैज टू टेल अस व्हाट अदर डिशेस यू नो और यू लाइक सिंधीअ में तव्हांखे ॿुधाइणो आहे. ठीकु आहे. गौतम पहिरीं लिस्ट ॾेखार. लेसन नंबर 15. दीपा तूं कराए हाणे. अॼु असीं तव्हांखे भाॼियुनि जा नाला सेखारींदासीं. सही तयार आहियो सभई? हाँ दीदी. अच्छा अगर वेजिटेबल के इंग्लिश में वेजिटेबल चवंदा आहियूं उनखे सिंधीअ में चइबो आहे भाॼी. भाॼी. ऐं जेकॾहिं तमामु घणियूं भाॼियूं हुजनि जीअं वेजिटेबल्स त उनखे चइबो भाॼियूं. भाॼियूं Deepa, I want to explain that. हाँ भाजी जी में छा थियो ये ब लगी लंदन जे पुठियां भाजी मथे पैलेट के न लगी ज के पुठियां ते लगी पर it touches the whole upper palate and या में सजी जी भर मथे थी लगे पैलेट के. ज में only touch behind the upper teeth. भाजी मथे टच कयो पैलेट अपर पैलेट के टच कंदी. भाॼियूं. तंहिंखां पोइ नंबर 2 ते आहे पटाटो. अगर हिकिड़ो आहे पटाटो जे घणई आहिनि त पटाटा. पटाटा त सिंधीअ में पटाटो त इंग्लिश में चइबो पोटैटो ऐं पटाटा त इंग्लिश में आहे पोटैटोस.
हाणे नंबर 2 ते आहे बसर। बसर। अगर हिकिड़ो आहे त बसर ऐं जे घणई आहिनि त बसर। 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 बसर बसर। हा बसर बसर। त बसर खे इंग्लिश में चइबो आहे अनियन ऐं बसर जे घणई आहिनि त अनियंस। ओके। नंबर 4 टमाटो। 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 ऐं जे घणई आहिनि त टमाटा। टमाटा। ट ट ट ट वरी पैलेट टच कंदी टमाटो। 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 टमा हिकिड़ो टोमेटो आहे त उनखे चइबो टमाटो। जे घणई टोमेटोज़ आहिनि त उनखे चइबो टमाटा। तंहिंखां पोइ टमाटा। 5 नंबर ते अचे थो थूम। थूम। I didn't know thum is garlic. हा गार्लिक खे सिंधीअ में चइबो आहे थूम। त हिन में सिंगुलर बि थूम आहे त प्लूरल में बि थूम ई यूज़ थींदी। ठीकु आहे। तंहिंखां पोइ नंबर 6 ते अचे थो अदरक। अदरक। अदरक त उनखे इंग्लिश में चइबो आहे जिंजर। जिंजर खे सिंधीअ में चइबो आहे अदरक। अदरक। नंबर 7 ते अचे पियो मिर्च। मिर्च। ऐं जे घणई आहिनि त मिर्च। 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 हा चिली हिकिड़ो आहे त मिर्च। जे चिलीज़ आहिनि त मिर्च। 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 नंबर 8 ते आहे पालक। पालक। ऐं जे प्लूरल आहे तॾहिं बि पालक। ऐं इंग्लिश में पालक खे छा चइबो आहे स्पिनच। त जॾहिं स्पिनच आहे त उनखे असीं सिंधीअ में चवंदासीं पालक। पालक। हाणे नंबर 9 आहे पन गोभी। पन गोभी। जेके त इंग्लिश में कैबेज चवंदा आहियूं न पत्ते वारी गोभी जेका हूंदी आहे उनखे सिंधीअ में चइबो आहे पन गोभी। ऐं जे घणई आहिनि त पन गोभियूं। पन गोभियूं। पन गोभियूं। ऐं नंबर 10 ते कॉलीफ्लावर तव्हांखे ख़बर आहे उनखे चइबो आहे सिंधीअ में गुल गोभी। गुल गुल गोभी। ऐं जे घणई आहिनि गुल गोभियूं। गुल गोभियूं। गुल गोभी गुल गोभियूं। तंहिंखां पोइ नंबर 11 ते आहे कैरेट। कैरेट खे सिंधीअ में चइबो आहे गजर। गजर। जेकॾहिं कैरेट्स आहिनि घणई आहिनि त चइबो गजरूं। 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 गजरूं जो आचार राइट। गजरुनि जो आचार। गजर खां थो खां थी त हिकिड़ी आहे त गजर जे घणई आहिनि त गजरूं। नंबर 12 ते आहे लेडीज़ फिंगर। उनखे असीं सिंधीअ में चवंदा आहियूं भींडी। भींडी जंहिंखे ताईं ओकरा चवंदा आहियूं हिते असां उनखे चइबो आहे भींडी। भींडी। ऐं जे घणई आहिनि त भींडियूं। 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 तंहिंखां पोइ नंबर 13 ते अचे थो मटर। ग्रीन पीस असीं ग्रीन पीस चवंदा आहियूं न तंहिंखे सिंधीअ में चइबो आहे मटर। मटर। ऐं जेकॾहिं घणई आहिनि त मटर। 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 तंहिंखां पोइ नंबर 14 ते अचे थो रेडिश या रेडिशेस। उनखे सिंधीअ में चइबो आहे अगरि हिकिड़ो आहे त मूरी। मूरी। ऐं जे घणई आहिनि त मूरियूं। मूरियूं। नंबर 15 ते अचे थो एग प्लांट या ब्रिंजल जेको बि तव्हां चवंदा हुजो
उन खे सिंधीअ में चइबो आहे वाङण 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 ऐं जे घणई आहिनि त वाङण हिकिड़ो आहे त वाङण ऐं जे घणई आहे त वाङण 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 Excuse me, Dibanji. जी What do you say to puffed rice in Sindhi? Muri? न पफ्ड राइस खे मूरी त कोन थी मूरी त रेडिश थी न That is moli. न कुरमुरा कुरमुरनि खे चएती छा चइबो आहे कुरमुरा कुरमुरा त कुरमुरा थिया न पफ्ड राइस हाँ Kurmura. कुरमुरा पफ्ड राइस है न मूरी मूरी जेका आहे सा रेडिश आहे That is moli. मूली उर्दू में या हिंदी में चवंदा आहिनि पर सिंधी में मूरी चइबो आहे Okay. सिंधीअ में मूरी चइबो आहे उर्दू में या हिंदी में मूली चवंदा आहिनि Muli and muri. Okay. मूरी या ऐं पफ्ड राइस तव्हां पुछा न उहे कुरमुरा आहिनि कुरमुरा In Bengali, they call puffed rice muri. अच्छा अच्छा असीं हाणे बंगाली अञा ख़बर कोन्हे असांखे सिंधी हिंदी उर्दू ख़बर आहे Is chonda? Chonda means to call, to name. Chonda. Chavanda. चवंदा Chavanda. ऐं ये पफ्ड राइस ऐं इहो जेको तई हू छा ठाहींदा आहियो जेके असीं पेहूं चवंदा आहियूं सिंधीअ में चेवड़ो जंहिंमां ठाहींदा आहिनि न उनखे चइबो आहे इहो सिंधीअ में पेहूं पोहा जेके पोहा न हिकिड़ा पोहा आहिनि पोहा त फ्लैटेंड राइस थींदा आहिनि न पफ्ड राइस माना कुरमुरा थींदा आहिनि न उहे कुरमुरा थिया पर जेके इहे जेके राइस हूंदा आहिनि न इहे पेहूं त इहे जंहिंमां चेवड़ो ठहंदो आहे तंहिंखे चइबो आहे पेहूं मिठियूं कोन न पेहूं ठाहिबियूं आहिनि सिंधी खाईंदा आहिनि पेहूं सो उहे उन मां ठहंदो आहे जंहिंमां चेवड़ो ठहंदो आहे पर जेको ही पफ्ड राइस आहिनि उहे आहिनि कुरमुरा ऐं पेहू पेहूं पेहूं उहे आहिनि जंहिंमां चेवड़ो ठाहींदा आहियो न चेवड़ो फुलन खे छा कयो फुल त फुला आहिनि न कहिड़ा वारा फुला फुलन वो त कुरमुरा माना फुला थिया छा कुरमुरा माना फुला बि न न कुरमुरा फुला कोन थींदा फुला हिकिड़ा जीअं असीं खाईंदा आहियूं न पॉपकॉर्न आहिनि न उहे फुला हूंदा आहिनि पॉपकॉर्न जेके आहिनि उहे फुला आहिनि थोड़ा वॾा वॾा गोल गोल आहिनि न उहे फुला हूंदा आहिनि उहे बि फ्राई करे माण्हू खाईंदा आहिनि या ऐं बाक़ी सेहूं पेयूं इहे अलॻि शयूं आहिनि ऐं फुला इहे आहिनि पॉपकॉर्न थैंक यू या कम महिरबानी कमल अंकल हाणे भले तव्हां हिननि खे ॾेखारियो भाॼियूं हाणे ही त जेके जनरल नाला हुआ इन खां सवाइ घणी थींदियूं आहिनि बीन्स आहिनि करेला थींदा आहिनि घणी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि यू नो ऑल ऑफ देम पर मां अॼु तव्हांखे छा थो करायां गौतम खे थो चवां तव्हांखे ही वीडियो ॾेखारे सिंधी डिशेस each one of you to contribute name of one Sindhi dish that you like Sindhi नालो ॿुधाइणो अथव गौतम ॾेखारींदी वीडियो ऐं तव्हां नालो ॿुधाईंदा असांखे त इहे कहिड़ी भाॼी आहे हिन में लिखियल आहे रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन ठीक है
तव्हांखे तकर में जेके सिंधी पॉपुलर डिशेस आहिनि न उहे ॾेखारियूंसीं। हाणे मां चाहियां थो त तव्हीं टू बिकम मोर अटैच टू योर सिंधी लैंग्वेज, जेके सिंधी डिशेस आहिनि न उन्हनि जा नाला तव्हीं ॿुधायो जेके तव्हांखे वणंदियूं आहिनि, जेके तव्हीं ठाहींदा आहियो या तव्हांजे फैमिली में जेके ट्रेडिशनली ठाहींदड़ हुजनि ऐं तव्हांखे वणंदा हुजनि। Each one of you contribute at least one name. Let me start with Sonu. Sai Bhaji. Sai Bhaji. Okay. Shalina. Shalini, tu ॿुधाए? Sindhi curry. Sindhi curry. Sindhi curry. Curry chawar. Curry chawar. Curry chawar, correct. Bundi sa. Mithi bundi. So mazo hi ko add 2 kalu. Too demanding. 2 kalu. Correct. This is our standard langar that we serve at Guru Janam Bay Area for last 40 years. How nice. Sai Bhaji, टूक पटाटा, बूंदी, चांवर ऐं पटाटे जूं टिकियूं कॾहिं कॾहिं खाई। And dal pakwan. नॉन सिंधी आहिनि न सब चवंदा आहिनि अरे कमल जी अब तो आपका गुरु जन्म आ रहा है, वी आर कमिंग फॉर अवर सिंधी कढ़ी। असांजा 400 माण्हू हूंदा त 300 माण्हू हुननि जा बि ईंदा हुआ लंगर खाई। And Uncle dal pakwan. हाँ, दाल पकवान. Let me go back. Anyway, you have already said, Monica, dal pakwan. हाँ, next is Sonia, तू ॿुधाए. थूम मेथी जो मच्छी. हाँ. Wow. थूम मेथी जी मच्छी. थूम मेथी जी मच्छी. ख़बर थी या पेट वारनि खे खाराईंदा हुआ. नीता केड़ा हुई? नीना तो खाधी है थूम मेथी वारी मच्छी या ना? न खाइणो आ। पंहिंजे ससु या मम्मीअ खे ॿुधाए जाए सच्चे घी में पेट सां जेका थींदी है उनखे हमेशा थूम मेथी वारी मच्छी खाराइबी हुई सुठी। आई एम आई करेक्ट दीपा? हाँ, सच्चे घी में ठहंदी है खास। सच्चे घी में ठहंदी है। वेरी गुड सोनिया। हाणे अचो पूर्णिमा तू ॿुधाए। सेल भाजी. सेल भाजी. सेल भाजी. अच्छा, सेल भाजी. What is that? Is that or की भाजी? सेल भाजी? No, yeah. सेल भाजी different होती है और जी भाजी different होती है. Like a squash and a bindi. सेल भाजी. Onion. भाजी. It's a variation of palak. कुटियल मसाले में थूम ऐं कोतमीर खे कुटे पोइ उन में सेल भाॼी ठहंदी आहे। त में पटाटो पवंदो आहे, भिंडी सॼी पवंदी आहे, बसर पवंदो आहे, मेहो पवंदो आहे, जेको तव्हां विझो उनखे स्लो ते रखबो आहे। पोइ उन में रस थिक थींदी आहे ऐं जे थोड़ी खटाई खपे त थोड़ी हल्की सी गिदामड़ी या हिकिड़ो टमाटो। Right. I have had सेल भिंडी, you're right, and सेल मानी also you can do like सेल that. मानी. सेल मानी. लोली बेदो. हाँ, रक्षा तो ॿुधायो इहो। लोली बेदो. लोली ऐं बेदो आसान कम। मालपुरो. लोली आसान कीअं थी? ॿियो छा आसान आहे लोली। चङो, रक्षा तो पंहिंजो ॿुधायो। हाणे हीअं कंहिं चयो मालपुरो? सोनू के भूख लगी है लगे। सोनू के हर समय भूख लगी है। हां, एमी तू ॿुधाए। Cookie chai. अच्छा, लोली चाय. Cookie chai? Amy, I was my favorite. Loli and chai, the best. Oh, Loli. I love cookie chai. Cookie chai is nice breakfast for going to school early morning. Or uncle, when you arrive to India at 3 a.m. in the morning, then your mother makes Loli and chai. चङियूं आहिनि। हिकिड़ो त वड़ियूं पटाटा, मेहा पटाटा, वरी असां सुबुह जो नाश्ते ते कुटी खाईंदा आहियूं, मखण ऐं खंड विझी करे, फुल्को भोरे करे। अरे वाह।
उनखे कॾहिं कॾहिं घीअ जो तड़को बि ॾियो। हा मूंखे घी घटि वधि वणंदो आहे त मगर असां मखण में ठाहींदा आहियूं। भई सीमा जी सिंधी ॾाढी सुठी आहे। सीमा जी सिंधी सुठी आहे। सीमा सिंधी ॻाल्हाईंदी Seema आहे। is our teacher's assistant here. I can tell you. She's been helping us with Sindhi classes for last. सीमा खे सिंधी ईंदी आहे। सीमा की सुठी थी थिए हा। कुटी ऐं ॿियो छा मां चओ पंहिंजे तो नानीअ खां सिखी सिंधी। हा रॉकी तूं ॿुधाए। Oh, they took all my favorites. कुछ त ईंदो हूंदे। What about Sindhi mutton? I'm surprised none of the men are saying that. Gosht, tivar. Tivar? Yeah, tivar is a good one. Goat meat. Shalini, you hit the nail. It's my favorite too, but I thought I'd let one of the guys say it. Plenty of papad too. Plenty of papad. Papad. Sindhi papad is a fantastic. Sindhi papad. My favorite. Papad, khicha, kachuriyu. Papad is favorite of my family. Son and my kachuriyu. त अंकल हिते कहिड़ो पापड़ वठी ईंदा आहियो? असांखे त इंडिया मां था वठी अचणा पवनि। हिते त कहिड़ो बि पापड़ मां बि इंडिया मां ई वठी ईंदो आहियां। हींअर पार्सल आयो आहे हींअर अञा। मां पाकिस्तान मां वठी ईंदी Every year I used to go and buy from there. You know how many? When I used to go alone, मुंहिंजी वाइफ चवंदी ॿियो कुछ न आणजे रुगो सूटकेस भरियल पापड़ आणजे। मां पाकिस्तान मां खणी ईंदी आहियां मूंगनि जा पापड़। 25 pounds। असां पाकिस्तान जा पापड़ ट्राई करणा पवंदा। मां कॾहिं खाधा कोन हुतां जा। नेक्स्ट टाइम जॾहिं कोविड खत्म थींदो मां पाकिस्तान वेंदसि ई साल। मुंहिंजे अंकल हिकिड़ी शइ भुलिजी वियसि, सिंगर जी मिठाई। Oh my God, the best. पाकिस्तानी पापड़ खाइजो हैदराबाद सिंध जा। ऐं बटन पापड़ी। मुंहिंजो भाउ हितां चए तूं बटन पापड़ी कोन चए तूं। Oh, Sindhi kachoris. Sindhi kachoris too. Sindhi kachori. Sindhi kachori. हाणे अचो हिन ते कविता तुंहिंजो वारो आहे। I like where they have halva with the papad. You know what I mean? Cha? It's like halva and then papad with it. Halwa. Halva with the what do you guys call it? I don't know. Halva and then they eat it with papad. You mean like sira? Sira. Oh, yeah. Siro. Siro puri. Siro puri. Siro puri. Siro puri chana. वाह वाह। Very nice. हल प्रिया तू ॿुधाए हाणे। Sail the broti. अरे Oh, वाह। I love that. Sail the broti. जबरदस्त। Auntie, मूंखे हिकिड़ो सुवाल आहे। थूम चाय। Garlic. Oh, garlic. Oh, I thought you said something else. Okay. अच्छा सेल डब रोटी तंहिंखां पोइ हाणे नीता ऐं नीना। म्यूट ते आहे भाई। बिह पटाटा। Oh wow. Very good. Authentic. ऐं तू ॿुधाए नीना। टिदाली दाल। हाँ टिदाली दाल। दाली दाल। ऐं सिंगर जी मिठाई। पर हाँ सिंगर जी मिठाई ने ॿुधाए छॾी पर ठीकु है। कॾहिं केर ठाहियो आहे सिंगर जी मिठाई? हिते ओ सीमा शायद ठाही है। मां मगर इंडिया ओ में ठाहियो। रश्मि शायद ठाही है। हिते सेम न हिते असांजी हिकिड़ी फैमिली ठाहींदी है। One family makes it. She is very good at it. Very good. विकणंदी बि आहे। अगे विकणंदी हुई। पार्सल मोकिलंदी। न अगे विकणंदी हुई शर्ली हाणे ख़बर न आहे विकणे। न शर्ली न भतीजा। भतीजा पहिरीं शर्ली She used to make हाँ भतीजा used to make for गुरु जनम। हाँ गुरु जनम। ठाहे खणी ईंदी हुई सिंगर जी मिठाई। And she did it for about 10-15 years. पोइ थकिजी पई। But she made beautiful सिंगर जी मिठाई। ॾाढी सुठी। हिते न सिंगर लूण बिना मिले नथो त ठाहिण मुश्किल आहे। न त ठाहे छॾो। हाँ you need a special singer। घर में त जाम सिंगर पाण ठाहिणा पवंदा आहिनि घर में। सीमा नेक्स्ट टाइम इंडिया में खणी अचिजे। रश्मि जो वारो है। तू What about बसर चावल? हाँ पुलाव बसर जो पुलाव। हाँ बसरनि जो पुलाव। बसर पुलाव। Even the Philippine is very nice. खिचड़ी वणंदी आहे। कहिड़ी खिचड़ी? तूरियूं पहिरीं कुआणी। हाँ तूरियूं ऐं उन सां मूंगनि जे दाल वारी खिचड़ी। तूरियूं ऐं तूरी खिचड़ी। What is that? What is कुआणी खिचड़ी? What is कुआणी खिचड़ी? हाँ कुआणी खिचड़ी is मंदिर वणी। मंदिर वणबो
that used to become like not absolute liquid, but thick paste wangur, but very good. With yogurt, when you're not well. With With yogurt, and papad. with सब- sugar, हाँ sugar. मुंहिंजी माँ जब कोरी मां खिचड़ी। नंढी थिनम मां नंढी हुयसि मुंहिंजी हाँ। मां मूंखे हिरायन खाराईंदी खाराईंदी हुई। खाराईंदी हाँ, खाराईंदी हुई। मुंहिंजी खाराईंदी मां हुई। मां नंढी हुअसि मूंखे कुंवारी खिचड़ी खाराईंदी हुई। हाँ ऐं जॾहिं कंहिंजो पेट ख़राब थींदो हो न हाँ 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 त चवंदा हुआ दही ऐं खिचड़ी ॾुध ऐं खिचड़ी खा त पेट सां सही थी वेंदो। बिल्कुल पर बिल्कुल। दीपा हुन ते राय जो तड़को, if you are राई not well, राई हाँ पर राई is good. राई जो और जो तड़को है और जो बराबर। और अरे जो शालिनी we're coming next to your house हाँ तो ॿुधायो एमी तुंहिंजो वारो अची वियो या न? She went. एमी तू ॿुधायो, नीता Yeah, नीना I ॿुधायो। said cook हाणे chicken. मोनिका Monica said dal pakwan. How about orji bhaji? हाँ और जी भाजी What is that? और जी what भाजी is orji bhaji उन्हनि में राई पूरियूं राई ठाहिबियूं आहिनि और जी राई वारी भाजी तमामु सुठी थींदी है। बेसन की भाजी also. बेसणी that's it, न? बेसन बेसणी पकोड़नि जी बि भाॼी ठहंदी आहे। oh orji bhai is the one with mustard seeds Mustard seeds, right. oh yes उन I तड़के सां remember ठहंदी। What about biryani? बिरयानी ओहो, Sindhi biryani. बिरयानी। Yes. सिंधी बिरयानी हाँ I didn't know Sindhis make special biryani. It's like a सिंधी pulao. एक्चुअली पुलाव ठाहींदा आहिनि। सिंधियुनि में पुलाव। पुलाव या बिरयानी चइजे साॻी ॻाल्हि आहे। हाँ सिंधी And also Sindhi kheer, kheerni with the sabudana. साबूदाने हाँ, वो पूरी खाइबो आहे। सतपुरा हाँ, सतपुरा ऑथेंटिक सिंधी शइ सतपुरा। मालपुरा सतपुरा गोगरू सेयू पटाटा Sonia said something. क्या चयो? Na pakora. अरे that is the speciality of Sindhis. अरे बरसात पई पए बरसात में त पकोड़ा खाइबा आहिनि असां वटि त बरसात पई पए। किशन डबरोटी सा सना पकोड़ा। हाँ किशन तुंहिंजो वारो आहे बाबा तूं ॿुधाए। मां एतिरो वैरो थी वियो आहियां भई अञा ताईं कंहिं न कंहिं पल्लो कोन चयो आहे। Oh my God. जो पल्लो या सेहल पल्लो या कोक पल्लो। कोक पल्लो आई नो कोक पल्लो त अञा बि मां पाकिस्तान वेंदी आहियां त कोक पल्लो ज़रूर खाईंदी आहियां सिंधु दरिया ते कोटरीअ ते पल्लो। Wow. What is that? Sorry, what is palo? पल्लो खे Shadfish. Shad चवंदा आहिनि। It's a hilsa Oh, the fish. fish. Oh, It's yeah. like a tuna fish. Shad fish. This is lady. The teacher. वो जेको तव्हांखे हींअर दीपा ॿुधायो न त कोक पल्लो कोटरीअ जो कबो टांडा विझबा हुन में सैंड में राइट विझबो सॼो come out baked palo and so tasty it is. Out of that is a speciality of Sindh. हिते कोन मिलंदो। सिंधु दरिया में उते कोटरीअ ते पल्लो उतां खणी ईंदा आहिनि उन जे ॿाहिरि उते रस्ते ते उते पल्ले खे उते ई साफ़ कंदा आहिनि उते ई कोक पल्लो करे उते गरम गरम खाइबो आहे। Oh, okay. That sounds good. Yeah. अंकल मां इजाज़त वठंदसि मुंहिंजे ॿारनि खे ॾाढी बुख लॻी आहे ऐं मूंखे साई भाॼी खाइणो आहे। ॿार सम्झा थो शालिनी तोखे बि बुख लॻी आहे हेतिरियूं ॻाल्हियूं। मूं त हाणे चांहि पीती आहे मूंखे असुल बुख कोन लॻी आहे पर ठीक है we will conclude in another 5 minutes already Gautam is late. Yeah. Okay, thank you. Anybody is left out? No, I want to say Majun. हाँ हाँ And Khatyo, the dahi soup. I'm not able to hear you. Oh, Khatyo. Kimeja kofta. तव्हां छा चयो पूर्णिमा? It's like a dahi soup.
It's like a thin soup from dahi and a little besan and haldi. तो दही दूध की कड़ी Khatyo. How about kimu? Keema. कीमो ऐं कोफ्ता कीमे जा Kofte rako. कीमे या कोफ्ता कीमे जा कबाब ये तो I made kebab. Keema kebab. सिंधी लड्डू, सिंधी बेसन जा लड्डू, बेसन जा लड्डू, वाह वाह। सिंधी चूरीअ जा लड्डू बि, हाँ चूरी जा लड्डू, सत्यनारायण जी चूरी ठहंदी आहे उन जा लड्डू, चूरी जा लड्डू। Oh, Uncle, how do you another say I thing. like eating like all these foods? How do you say I like eating laddu? Or like I just want to make sure I'm saying it right. मूंखे सिंधी खाधो वणंदो आहे। Oh, वणंदो आहे। वणंदो माना I like it. Okay. You know another like can apply to food and also to human being. Okay. ही माण्हू वणंदो आहे। I like this person. मूंखे सिंधी खाधो वणंदो आहे। मूंखे रांदि करणु वणंदी आहे। We forgot to mention gear. Gear. होली Right, में that big jalebi. होली में होली में गियर खाईंदा आहिनि। ऐं ॾियारी में मोहनथाल, हाँ ॾियारी में मोहनथाल, होली में मोहनथाल, ऐं होली में गियर। वो त अंकल ये भी है मुठियो आहिनि, भुॻल माओ, मुठिया आहिनि, भुॻल माओ, macaroni bhaji. Oh, I love that. I love What did he say? हाँ याद ॾियारियो आहे। the macaroni bhaji with the aloo and peas, right? Correct. Yes, aloo, peas, macaroni, tomato and all that. Yeah. Macaroni bhaji. Wow. Very good. हाणे I've never tasted that. I must compliment. Hey, so cute. तव्हां सभिनी गॾिजी करे असांजे सिंधी क्यूज़ीन जंहिंखे चइजे न क्यूज़ीन उन जूं जेके स्पेशलिटीज़ आहिनि सभिनी तव्हां ॿुधायूं आहिनि and this is how we connect with our roots. We speak सिंधी में ॻाल्हायूं, सिंधीअ में सोचूं, सिंधी खाधे जे बारे में पाण में ॻाल्हायूं ऐं इहे वैराइटी ऑफ फूड्स आहिनि उन्हनि खे जेतिरो थी सघे पंहिंजे लाइफ में आणियूं। माण्हुनि खे लॻंदो आहे त भई ठीकु आहे पिज़्ज़ा खाधीसीं, हिते बर्गर्स खाधासीं या जेको दुकाननि ते मिले थो इहो जेको अॼुकल्ह एवरीथिंग इज़ पनीर ऐं हुनजो ऑल दैट इज़ जंक। सच थो ॿुधायांव, ऑल दैट फूड इज़ जंक। दिस इज़ द रियल क्यूज़ीन, एब्सोल्युटली रियल क्यूज़ीन। असांजी क्यूज़ीन में जेका वैरायटी आहे उहा ॿिए कंहिं वटि कोन अथव। सच थो ॿुधायांव। असीं जॾहिं राजस्थान That's not what the Gujaratis would say. ॿी ॻाल्हि ॿुधायां तोखे, हाँ मुंहिंजी वाइफ खे गुजराती खाधो वणंदो आहे पर त उन्हनि खे culinary आर्ट जेका आहे असां ज़ीरो आहे। हर कंहिं भाॼी में खंडु विझंदा आहिनि। हर ते मिठी हूंदी आहे। How can you be so taste neutral that you have to put खंडु in everything? That's true. इन करे जो हू मिठा माण्हू आहिनि, मिठा माण्हू आहिनि। मिठा माण्हू कोन न, उन्हनि खे डायबिटीज़ आहे। I agree with uncle. आख़िर गुजराती आहिनि, गुजराती। अरे भाई मुंहिंजा सेण बि आहिनि, मूंखे सभु सम्झ में ईंदी आहे ॻाल्हि। पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सिंधी क्यूज़ीन अहिड़ी सुठी आहे, अहिड़ो खाधो सुठो आहे सवादी जो देयर इज़ नथिंग इक्वल टू इट। मां बॉम्बे हुउसि त मूंखे ख़बर पई त सिंधी रेस्टोरेंट खुलियो आहे जेको रुगो सिंधी खाधो सर्व कंदो आहे। I went to that shop and I ordered Sindhi basic शयूं, साई भाॼी थी, गोश्त थियो, टूंक थिया, त उन्हनि सर्व कयो। उनजो जेको ओनर आयो उन अची मूंखां चयो, चई तई लॻो पिया त यू आर इंस्पेक्टिंग माय फूड एंड यू वांट टू टेस्ट इट आउट। मूं चयो मूंखे वणियो, तव्हां सुठो ठाहियो आहे। चई हाणे मां पंहिंजे तरफ़ां थो खणी अचां, मां कढ़ी थो खणी अचां, मां हीअ भाॼी थो खणी अचां, तई प्लीज़ उहे टेस्ट करे मूंखे ॿुधायो तव्हांखे वणंदियूं या न।
I tasted, they were good. The muchamas, somebody is doing this to create Sindhi cuisine in the restaurants. That people should come and ask for Sindhi food. The hote न्यूयॉर्क न्यूयॉर्क में कैलाश पर्वत में आए ना सिंधी डिशेस. कैलाश पर्वत जा जेके एम्प्लॉइज हैं ना से सब पंजाबी बंगाली हैं ये थी उन्हनि के सिंधी टेस्ट ख़बर कोने. उनमें वो सिंधी टेस्ट कोने मु खाधो है न्यूयॉर्क के कैलाश पर्वत. नालो सिंधी जा रखन पर टेस्ट जीरो थन. प्रिया के आई नो प्रिया न्यू जर्सी में ना उनके खबर हुंदी तो कह रही न्यूयॉर्क में आया. हां हां तो न्यूयॉर्क में मां वही है कैलाश पर्वत ते पर ठीक है बड़े टेस्ट कोने उन्हनि के मारुगो हिकरो if you make it correctly those recipes cannot be matched by anybody. Are you suited on the man? And take pride. Once again I am coming to this. Asanju roots je ke na 5000 saal purani hain. Mohenjo daro 5000 years old. Asanji culture tamam purani hai. Asanji thinking, asanji philosophies, asanja poets, asanja writers, asanji soch je distinctly unique hai. Asanjo pronunciations, asanji boli, asanjo kapro, asanjo uthan vyan. पाण खे असांखे प्राइड वठणो आहे पंहिंजे सिंधियत में. जॾहिं उहो प्राइड वठंदासीं न then others will start respecting us. लिकाइणो कोन्हे पाण खे. असांखे चवणो आहे फ़ख्र सां मां सिंधी आहियां. असीं सिंधी आहियूं. असीं सिंधी आहियूं. असीं सिंधी आहियूं. ॻाल्हाईंदासीं. सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं. सिंधी खाधो खाईंदासीं. सिंधी खाधो खाईंदासीं. ठीक है. हाणे रुगो मां तव्हांखे अनाउंसमेंट हिकु ॿुधाए थो छॾियां. 26 दिसंबर ऐं 2 जनवरी जेके ये 2 संडेज ईंदा न ख़ासि सम्झो तो 26 ऐं 2 न 27 संडे 27 हाँ 27 ऐं 3 क्लास को December 27th and 3rd January. तो उहे 2 ॾींहं असीं एनुअल मोकल ॾींदासीं. असां जेके हेल्पर्स आहिनि सॼा गौतम थियो या उते ज्ञान थियो असांजी टीचर दीपा थी इन्हनि सभिनी खे मोकल खपे. 2 संडेज असीं तव्हां सभिनी खे चवंदासीं have a wonderful holiday, excepting next class is next week. उन्हें खां पोइ तक में ॿुधाए थो छॾियांव 27 and 3rd we will not have the class and then our class will start from 10th. Correct, Gautam? 10th December. Oh no, 10th January. Yeah, we can further delay it. Taji marzi, if you want to further delay. 10th December किथे पिया वञो. सभिनी खे सिंधी विसरी वेंदी. 2 हफ़्तनि खां वधीक मोकल मिलंदनि. Well, uncle, Santa के सिंधी ठाहे जो ना. Santa नानी करे छॾियो Santa के. Everyone will remember. नानी को ना नानू. Santa नानी को ना नानो. अन्नी. हाणे मां तव्हांखे इहो वरी थो चई छॾियां you have come to a level where you can start writing sentences and speaking sentences. इन ते कोशिश कंदा अचो. Next Sunday असीं गॾजंदासीं वरी. पर till we restart in the new year 10th of January हाणे ताईं पुठियां न वञिजो. हाणे रुगो अॻियां वधणो आहे. जेतिरो अॻियां वधंदा ओतिरो सिंधी सुठी ॻाल्हाईंदा. ठीक है.